नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंद ईंदी। सो ही आहे त अक्सर ॾिठो वियो आहे त माण्हू नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं नमाज़ी जॾहिं नमाज़ थो पढ़े त अक्सर माण्हू उन नमाज़ी जे अॻियां गुज़री वेंदा आहिनि। त छा इन जो हुकुम छा आहे? गुज़रण जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? ऐं इन गुज़रण सां नमाज़ी जी नमाज़ ते को फ़र्क़ु पइजे थो या न? त प्यारा दोस्तों, जॾहिं माण्हू नमाज़ पढ़े पियो त उनजे अॻियां गुज़रण जेको सो सख़्तु मना आहे ऐं इन गुज़रण सां नमाज़ ते को फ़र्क़ु नथो पइजी सघे ऐं नमाज़ थी वञे थी। नई उहा नमाज़ वापसि पढ़ण जो हुकुम आहे। नमाज़ थी वेंदी, लेकिन गुज़रण वारो जेको सो सख़्तु गुनाहगार थींदो। इन खां असांखे बचणु घुरिजे। हज़रत काब अहबार रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त नमाज़ी जे अॻियां गुज़रण वारो जेकॾहिं सम्झी वञे त उनजे मथां केतिरो गुनाह आहे ऐं जेकॾहिं उनखे ख़बर पवे त नमाज़ी जे अॻियां गुज़रण में केतिरो गुनाह आहे त उहो माण्हू ज़मीन में दॿिजी वञणु पसंदि करे हा, लेकिन उन नमाज़ी जे अॻियां गुज़रण खे पसंदि न करे हा। त प्यारा दोस्तों, असां तव्हां गौर ऐं फ़िक्र कयूं त नमाज़ी जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहिनि त उनजे अॻियां गुज़रण में असां ख़्यालु करियूं, छो जो वॾो गुनाह आहे। पर नमाज़ जेकॾहिं के नमाज़ी नमाज़ पढ़े पियो त उनजी नमाज़ ते को बि असरु नथो थिए। नमाज़ थी वेंदी बिल्कुलु। बाक़ी नमाज़ी जे अॻियां गुज़रण सख़्तु गुनाह आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह।